जागीरदारांचे बोतारांचे जागीरदारांचे ही दहशतगर्दी ही दहशतगर्दी ही गुंडागर्दी ही गुंडागर्दी उनकी जेका ललकार है वह कायम ही दायम रहंदी आहे। अज खोसकी शहर जा दोस्तों लेकिन एहतजाज में बीठा आहिनि कुछ उहे दोस्त जेके पंहिंजे कारोबार के लगा पिया आहिनि। असांखे ॾाढो अफ़सोस थिए पियो त सॼी सिंध अॼु जेका आहे उहा मातम पई करे हिकु सचे ऐं बहादुर माण्हू सां गॾु बीठी आहे। तव्हां 2 मिंट असां सां गॾु हिते कारे में बीहण लाइ तयारु कोन आहियो। जॾहिं तव्हां सां को मसइलो थिए थो त तव्हां असांजे प्रेस क्लब ॾांहुं रुख़ था करियो। तव्हांखे को वॾेरो तव्हांखे का पुलिस गर्दी थिए थी त तव्हां असां प्रेस क्लब वञो असां साफ़ ॾांहुं रुख़ था करियो। पर अॼु असांजे रुख में बीहण लाइ तयारु न आहियो। को मसइलो न आहे, वक़्तु अचिणो ऐं वञिणो आहे। इहो वक़्तु अॼु असां ते आहे, सुबुह जो अव्हां ते हूंदो। मगर कलम सां वफ़ा असांजो वचन आहे ऐं असां अहद कयो आहे त असां कलम सां गॾु बीहंदासीं ऐं ज़ालिम जाबिर वॾेरो केरु बि हुजे उनखे पंहिंजी कलम सां मौत ॾींदासीं। इहो असांजो ख़ुतबा साफ़ी समद खोसो हाणे मोहम्मद कमर खे गुज़ारिश कंदुसि त अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। मेरी हिम्मतें अभी झुकी नहीं, मेरी हिम्मतें अभी झुकी नहीं, मेरे हौसले अभी बुलंद हैं। मुझे हार जीत से गर्ज नहीं, मेरी जंग थी सो मैं लड़ गया। हम तो मिट जाएंगे अर्ज़ पाक वतन, मगर तुझे जिंदा रहना है क़यामत की सहर होने तक। आज का हमारा ये एहतजाज, आज की हमारी ये रैली और मेरे ये लफ्ज़, मेरे ये अशार मैं शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी साहब को खराज अकीदत पेश करता हूँ, खराज तहसीन पेश करता हूँ, जिन्होंने इस सरदाराना निज़ाम के सामने डट कर मुकाबला किया। बड़े बड़ों के सामने वो खड़ा हो जाता था। आपको लग रहा है शायद वो कोई ऐसा ही सहाफ़ी था, यकीन जाने वो वहाब भाई की तरह बहुत बड़ेरों के सामने खड़ा होने वाले था। आज आप देख रहे हैं किस तरह हमारा वो सहाफ़ी जो घुड़की में शहीद हुआ है, मगर पूरे सिंध को उसके साथ हमदर्दी है। आप याद रखें, ये कलम, ये सहाफ़त कोई आसान काम नहीं है। आज हम छोटे से शहर में बैठकर सहाफ़त कर रहे हैं, मगर हमें पता है हमें बाद में कितनी मुश्किलात को फेस करना पड़ता है। इसी तरह उस सहाफ़ी ने अपने जान पर खेल लिया और वो कहता था बड़ी बड़ी एजेंसियों को, वो बड़ी बड़ी कंपनियों को कहता था कि मेरा सॉफ्टवेयर अपडेट नहीं होगा तुम्हारे से, मुझे अगर अपडेट करना है तो मेरा हार्डवेयर अपडेट करो, मुझ पे गोलियां चलाओ। वडेरों ने गोलियां तक चलाई, 20 दिन तक और उसे जेल में रखा गया। फिर भी वो डटा रहा। क्यों डटा रहा? ये शहर के अंदर जब भी कोई मसला होता है किसी गरीब के साथ, किसी ऐसे शख्स के साथ जिसके साथ जुल्म हुआ हो, और यही सहाफ़ी उसकी आवाज बनते हैं, उसकी आवाज को आला ऐवानों तक पहुंचाते हैं। आज ये समद खोसो आपके सामने खड़ा है, ये मिसाल है। आज आपको इसकी शायद ही कदर ना हो, पर कल याद रखना, ये याद आएगा जब कोई भी पुलिस गर्दी वहाँ पर खोज की शहर में होती है, ये सबसे पहले पुलिस पर लिखता है। बड़े बड़े कांप जाते हैं, मगर ये एसपी तक के ऑफिस को हिला कर रख देता है। आज मैं आपको बताता चलूं, वो जो गुलाम रसूल खोसो है, उसे भी जो कि पकड़ा गया, मैं आपको बताता हूँ, यहाँ पर कैंप लगा था, उसमें नाकेश गिज़ा खिलाई जा रही थी। मुझे कहता कमर वो खेटू खिलाती है, टिंकी खराइंदा इनन के। वो जो था वो गरीबों का हक लेकर देने वाला था और आला ऐवानों को झंझोड़ने वाला था वो हमेशा। और ये याद रखें, हम भी अगर खोज के में खड़े होकर सहाफ़त कर रहे हैं तो हमें भी बड़ी बड़ी मुश्किलातों को फेस करना पड़ता है। हमारे पास पोस्टें लगती है, हमें बुरा भला कहा जाता है, मगर जब भी कोई जुल्म करेगा, नाइंसाफी करेगा, किसी के साथ दंगा फसाद करेगा, उस नसरुल्लाह गडानी को यहाँ पर जितने खड़े हैं किसी ने उसको नहीं देखा, मगर देखा क्या है? उसकी आजाद सहाफ़त को, उसकी पाक सहाफ़त को, कलम की वफा को, जो कि आज ये गर्मी में भी खड़े होकर उसके हक में आवाज बुलंद कर रहे हैं। और इसी तकरीर के तवज्जुह से उन हुक्मरानों को कहता हूँ, तुम कुछ भी कर लो, तुमने
हमारे शहीद साथी को हम इंसाफ दिलाना है और हम इंसाफ लेकर रहेंगे। और हमारे किसी कोसकी का हो या बदीन का, टंडोबागो का या किसी भी जिले का, हम उसके हक के लिए आज भी खड़े थे, कल भी खड़े हैं और रही जिंदगी खड़े रहेंगे। और ये याद रखना, ये तुम्हारी भूल है। अगर आज खोसकी में किसी साथी के साथ कोई मसला होता है तो खोसकी वाले भी खड़े हैं। और ये याद रखना, हम लिखते रहेंगे। उम्र के जरूर छोटे हैं, मेरे लफ्जों से अंदाजा लगा लो कि मैं कितना बड़ा हूँ। और ये मैं बीच चौक में खड़ा होकर बता रहा हूँ कि भले मार दोगे कोई मसला नहीं है, नसरुल्लाह गडानी की तरह हम भी अमर हो जाएंगे। शुक्रिया। जो हिकिड़ो साथी शहीद कयो सिंध वासियों, यार थोड़ा अॻिते थी वियो, गाॾियूं न बटन ॾियो, थोड़ा अॻिते थी वियो। हालत के बारे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वाह भाई, ॾिसो त उनजी अखियुनि में लुड़क अची विया आहिनि, उहा ॻाल्हाए नथो सघे। जो त हुनखे इहो दिली दुख आहे जेको साफ़ी जेके साफ़ियो बग़ैर के लालच जे, बग़ैर के लालच जे ऐं बग़ैर के सपोर्ट जे, बग़ैर सपोर्ट जे सचो जी उनजे खिलाफ़ लिखंदो हो, उनजे खिलाफ़ आवाज़ूं खणींदो हो। आउं सलाम पेश करियां थो वाह भाई जे लाइ, वरी बि ताड़ियूं हुजनि। वाह भाई जी हौसला अफ़ज़ाई करियो। वाह भाई जे दिलि में उनजे लाइ जेके हींअर लुड़क वहनि पिया वाह भाई जा, असीं सम्झूं था उन ॻाल्हि खे, उनखे दिली अफ़सोस आहे। पर अफ़सोस असांखे थिए थो खोसकी जे इन माण्हुनि ते, ऐं असांखे वरी बि दिली ख़ुशी थिए थी जेके असांजा दोस्त हिते बीठा आहिनि। जस हुजे हिननि सभिनी खे जेके काड़े में असां सां गॾु बीठा आहिनि। ऐं सलाम पेश करे थो सभिनी खे। ऐं वरी बि हिननि खे आउं चवंदुसि जेके दुकानदार असांजा बीठा आहिनि, दुकाननि में वेठा आहिनि, कारोबार पिया कनि, उन्हनि खे आउं चवंदुसि त महिरबानी करे असांजी अंदो छाजे करे त असां जेको साहबी शहीद थियो आहे। कुछ ॾींहं अॻु में जेके असांजो गुलाम रसूल दोस्त जेके प्रेस जो जनरल सेक्रेटरी हो, हुनखे पुलिस कूड़े केस में खयो। असां इन ॻाल्हि जी अॼु बि शाहिदी ॾियूं था त पुलिस उनखे कूड़े केस में खयो आहे। छाजे करे त हिकिड़ो माण्हू 1.5 किलो चर्स पंहिंजे खीसे में कीअं थो रखी सघे। उनजे भाइटे मुज़फ़र ते 1.5 किलो चर्स लॻाई वई आहे, गुलाम रसूल ते 1.5 किलो चर्स लॻाई वई आहे। इहो किथे जो कानून आहे? तव्हांखे केस ठाहिणो आहे, तव्हांखे केस करणो आहे, तरीक़े सां करियो, सबूत सां, एविडेंस, जेके पुलिस जो कमु आहे। असांजी जॾहिं ॻाल्हियूं अचनि थियूं तॾहिं चवनि था बाबा असीं कानून में, कानून जे दायरे में कमु पिया करियूं। कानून जो दाइरो किथां आयो? तव्हां ही जेके कमु कयो आहे, इहो बिल्कुलु SHO राति वियो फैज़ मोहम्मद शाह हितां बदिली थी वियो आहे। इहो वाह भाई जी काविशनि जो, समझ जी काविशनि जो नतीजो आहे जेके उहो हितां बदिली थी वियो आहे। असां वटि हींअर SHO ॿियो अची वियो आहे। अमां दोस्तनि जी सभिनी जी महिरबानी आहे जेके असां वटि काड़े में हिते बीठा आहियूं। वरी बि माइक ॾींदुसि वाह भाई खे, असां किताब कंदा तंहिंखां पोइ दोस्तों, नसरुल्लाह गडानी हिकिड़ो बेबाक गुरबात साफ़ी हो जेको सदाई ज़ालिमनि, जागीरदारनि, बोतारनि जे ख़िलाफ़ विड़ियो। सिंध वासियो क़दर कयो हिन माण्हुनि जो, हिन कलम धणियुनि जो जेके उस में, गर्मी में रोडनि ते तव्हांजे हक़नि लाइ 24 कलाक ड्यूटी कंदा आहिनि, बग़ैर के मुआवज़े जे, बग़ैर के लोभ लालच जे। सिंध वासियो, असांजो बहादुर भाउ नसरुल्लाह गडानी शहीद थियो। कराची खां वठी मीरपुर माथेरो ताईं तव्हां लखनि जी तादाद में निकिता, पर असां वटि हिते जीअरनि जो क़दर न आहे। मरण खां पोइ असीं क़दर कंदा आहियूं। ऐं यकीन सां चवां थो, तव्हां कल जेके लखनि जी तादाद में निकिता, जेकॾहिं उनजो तव्हां चोथों हिसो बि उनजी ज़िंदगी में उनजो साथ ॾियो हा त अॼु हू इहा ज़ालिमनि जी गोलियुनि जो काज बणिजी शहीद न थिया। अॼु बि फेसबुक जा कुझु दानिश्वर चवनि था चढ़ियो हो कदर हो, अहिड़ी साहबत कंदो हो जेको जान विञाए वेठो। हा, आउं चवां थो पागल हो। तव्हांजे बच्चनि जे मुस्तक़बिल जे लाइ बोतारनि सां विढ़ंदो हो, पागल हो। तव्हांजे अस्पतालनि में दवा कोन हूंदी हुई, मरीज़ तड़पंदा हुआ, मरंदा हुआ, पागल हो। अस्पताल में वञी तव्हां जरा ॻाल्हाईंदो हो। गोड़ में बरसातनि में जॾहिं तव्हांजा बच्चा बुॾंदा हुआ, तव्हांजा गोड़ बुॾंदा हुआ, वञी हुते लाहे प्रोग्राम करे, पागल हो। जॾहिं तव्हां सां
दुश्मनी करे तव्हांजे बच्चन खे माराईंदो हो की हुते वञी आवाज़ हक़ बुलंद कंदो हो बिल्कुलु पागल हो आउं सम्झां थो पागल हो असां सभु साफ़ ई पागल आहियूं बग़ैर मुआवज़े जे तव्हांजी 24 कलाक ख़िदमत करियूं था सिंध वासियो ज़िंदा माण्हू जो क़दर करियो मरण खां पोइ क़दर कहिड़े कम जो आहे उहे दिलि सां बि जेको पंहिंजो नज़र ॾेई हिन दुनिया में वियो पर हिकिड़ो निशान अहिड़ो छॾे वियो हुनजे मोटरसाइकिल जे बत्ती जे पोयां छा तव्हां ॾिसो तव्हांखे छा लिखियलु आहे मुख़्तार नाइको सिंध वासियो हिकिड़ो ॾींहुं ईंदो असीं गलियुनि में ईअं ई मारिजी वेंदासीं छो त असां ग़रीबनि जे हक़नि जो वचन कयो आहे असां कलम खणी आहियूं असां इन कलम जी सचाई सां इंशाअल्लाह इनखे पंहिंजे पुॼाणे ते पहुचाईंदासीं इन रोडनि में इन गलियुनि में तव्हांजे लाइ बीठा आहियूं असांजो को बि लालच न आहे तव्हां में तव्हां निकिरो असीं पंहिंजे हक़नि लाइ ॻाल्हायो सिखो न त ही जागीरदार ही वॾेरा तव्हां ॾिसो गुलनि जहिड़ा बचड़ा छॾे वियो शहीद कयो वियो कंहिंजे लाइ छा मिलियो उन मिस्किन खे तव्हां मूंखे ॿुधायो ज़िंदगी में जाए वियो छा मिलियो उन मिस्किन खे उनजी घरवारी बेवा थी वई उनजा मासूम बचड़ा उनखे ॿिए जी सहारे जी ज़रूरत आहे आउं साईं ज़काउल्ला के माइक ॾींदुसि त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इंतहाई काबिल कदर मुअज़्ज़ज़ खोसकी जा शहरवासियों ऐं इंतहाई खोसकी जा बाशऊर अवाम आउं तव्हांखे जस ॾियां थो ख़ासि तौर ते हिते सहाफ़ी बिरादरी खे जेके हर वक़्तु हर इशू ते हर टॉपिक ते हर उनवान ते कंहिं मसइले ते अवाम जे अंदरि शऊर पैदा कनि था अवाम में बेदारी पैदा कनि था ऐं अॼु असांजो गठण जो मक़सदु इहो आहे नसरुल्लाह गहना साहिब जंहिंखे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे ऐं हक़ीक़त हीअ आहे हीअ जेका सहाफ़ जी दुनिया आहे इन तमामु घणियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि तमामु घणियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि यकीन ॼाणियो इनखे बाला ताक़त रखी हीअ दुनिया ने जाबर ज़ालिम हुक्मरान जे साम्हूं अखियुनि में अखियूं विझी हमेशह हक़ ऐं सच जो नारो बुलंद कंदा आहिनि ऐं हक़ीक़त हीअ आहे हीअ जेको हक़ ऐं सच जो नारो बुलंद कंदा आहिनि उहो पंहिंजी ज़ात खां बाला ताक़त कंदा आहिनि हमेशह अबोझ ऐं अवाम ग़रीब अवाम मज़लूम अवाम जे लाइ हक़ जो नारो बुलंद कंदा आहिनि ऐं हक़ीक़त हीअ आहे रियाज जंहिं हमेशह हक़ चयो आहे हक़ लिखियो आहे हक़ जो आवाज़ बुलंद कयो आहे हक़ जो साथ ॾिनो आहे हक़ सां गॾु हलियो आहे हक़ लाइ सीनो ताईं बीठो आहे उन्हनि हमेशह कुर्बानी ॾिनियूं आहिनि ऐं हक़ीक़त हीअ आहे त इहा अहिड़ी जेके कुर्बानियूं आहिनि असां असांजे पाकिस्तान हिस्ट्री भरी पई आहे वॾा सहाफ़ी जिन वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ज़ालिम ऐं जाबर हुक्मरान जे साम्हूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि जेल जे सलाखनि जे पोयां विया आहिनि बेदर्दी सां उन्हनि खे शहीद कयो वियो आहे जेलनि में मारियो बि वियो आहे कूड़ियूं एफआईआरूं उन्हनि ते दर्ज कयूं वयूं आहिनि हर तरह जे ज़ुल्म सितम ॾाढ जबर ऐं ज़ुल्म जे साम्हूं उहो सीनो ताले बीठा आहिनि हक़ीक़त हीअ आहे त ग़यूर अवाम इहो सिर्फ़ु तव्हां लाइ बीठा आहिनि अॼु कोसी जे इन ग़यूर अवाम जो हक़ थिए थो त इहे रोड रस्ता सभु ब्लॉक करे छॾीनि ऐं इन सहाफ़ी जेको असांजो भाउ शहीद थी चुको आहे इन जे हक़ में उथी बीहनि
ये जेके साथी बिरादरी आहे उनके सलूट पेश करियां थो ये हमेशा बीठा आहिनि तव्हांजे हुकूक लाइ बीठा आहिनि तव्हांजे लाइ का साथी गलत कोन्हे का मक़सद कोन्हे को ये सिर्फ़ तार आया आहिनि मुअज़्ज़ज़ कौसकीना शहरवासियो हिननि जा हथ बुलंद करियो हिननि जा हथ मज़बूत करियो जेकॾहिं हिननि साथी बिरादरी हथ मज़बूत हूंदा तव्हांखे हक़ तव्हांजो आवाज़ ऐवाननि ते पहुचंदो तव्हांजे ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ हमेशा उथी बीठा आहिनि ऐं हमेशा उथंदा रहंदा जस ॾियां थो हिननि तमामु साथी बिरादरी खे जेके हुननि वाहन ते हमेशा गॾु थियनि था को बि शू गॾु थियनि था वरी ॿीहर हिननि खे दोबारा सलूट करियां थो थैंक यू नारा आनंद सुन जवाब ॾिजो सरकारी निज़ाम ते सरकारी निज़ाम ते बोतारनि ते सिंध में बोतारी निज़ाम सिंध में बोतारी निज़ाम सिंध में जागीरदारी निज़ाम सिंध में जागीरदारी निज़ाम शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि खे शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि खे शहीद साफ़ी नसरुल्लाह गडाणी जे कातिलनि ते दोस्तों तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां शिरकत कई असांजे एहतजाज में इंशाअल्लाह असांजो एहतजाज हक़ सच जो आहे इंशाअल्लाह जारी रहंदो असीं पंहिंजे हिन मिशन तां कोन मुड़ंदासीं इंशाअल्लाह हिनखे जारी रखंदासीं ऐं ॿुधाइण थो चाहियां त शहीद नसरुल्लाह गडाणी असां रोडनि ते निकिता आहियूं तुंहिंजे खून जे इंसाफ़ जे लाइ पर मूंखे नथो लॻे त तव्हांजे खून सां इंसाफ़ थींदो छाजे करे अदालत में हिननि जी काज़ी बि आहे जज बि आहे पर इंशाअल्लाह हिकिड़ी अदालत ज़रूरु आहे अल्लाह जी जिते तव्हांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो